किपरो जे अछड़े थर में वहशतुनि ऐं दहशतुनि जो वाक़ियो पेश आयो आहे। नौजवान नारीअ ते बाअसर माण्हुनि जो तशदुद, नारी नाज़ुक हालत में किपरो जे तहलके अस्पताल में दाख़िल, पुलिस पारां फ़रियाद वठण खां इनकारी। किपरो तहलके जे अछड़ो थर तड़ माडीहर जे रहवासी मुबारक समूह जी 20 साला धीअ ते बाअसर माण्हुनि सुरहाब समूह, निहाल समूह, मूसा समूह ऐं हुसैन समूह पारां लतुनि, मुकुनि ऐं थुॾनि सां तशदुद करे मासूम नाणीअ खे मर्डीन करे छॾियो, जंहिंखे नाज़ुक हालत में किपरो तहलके अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। मुतासिर थियल नींगरी मुरबत मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां ग़रीब माण्हू आहियूं, मुंहिंजो पीउ ऐं माउ ते अॻु में बि तशदुद कयो वियो ऐं हिन वारे ज़ालिम दरंदनि मूं ते तशदुद करे मारणु चाहियो थे। ॿिए तरफ़ मुतासिर थियल नींगरी जे वालिद मूमल, पीउ मुबारक ऐं भाउ नबी बख़्श समूह चयो त किपरो पुलिस असांजो केस वठण लाइ तयारु न आहे। इस्पताल अमले वारा एनसी दाख़िल करण खां सवाइ इलाज करण खां इनकारी आहिनि। हिननि चयो त अछड़ो थर जा बाअसर समा अॻु बि असां ते हमला कंदा रहिया आहिनि, पर हिन वारे असांजे मासूम न्याणी ते तशदुद कयो वियो, उन वक़्तु असां मां को बि मौजूदु न हो। मुतासिर थियल नारीअ मुरबत जे माउ मूमल, पीउ मुबारक ऐं भाउ नबी बख़्श आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ु फौरी तौर ते कार्रवाई कई वञे। हिननि चयो त अछड़ो थर जा बाअसर समा कंहिं बि वक़्तु असां ते हमिलो करे असांजी नारीअ खे अगवा करे सघनि था ऐं असां ते तशदुद करे असांखे जानी ऐं माली नुक़सानु रसाए सघनि था। हिननि चयो त असांखे फौरी तौर ते तहफ़ुज़ फ़राहम करे असांजो केस दाख़िल कयो वञे ऐं आला इख़्तियारियूं असांखे तहफ़ुज़ फ़राहम कनि।